बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल कलामु अलल खबरि अल खबरु अम्मा अन यकून जुमलतन फ़िअलियतन औ इस्मियतन फल ऊला मौज़ूअतुन लिइफ़ादतिल हुदूस फ़ी ज़मन मख़सूसिन मअल इख़्तिसार व क़द तुफ़ीदुल इस्तिमरार तजद्दीय बिलक़राइन इज़ा कानल फ़इलु मुज़ारिअन कक़ौल तरीफ़ अव कुल्लमा वरदत उकाज़ क़बीलतुन बअसू इलय्य अरीफ़हुम यतवस्समु। पुठियां असां इहा ॻाल्हि पढ़ी आया हुयासीं त इल्मुल मआनी जा 8 बाब हूंदा ऐं हिकु ख़ात्मो आख़िर में ज़िक्र कयो वेंदो। 8 बाबनि मंझां पहिरियों बाब असां जेको कल्ह पढ़ियोसीं उहो हुयो ख़बर ऐं इंशा जे बारे में, जंहिंमें असां पढ़ियोसीं जुमिले ख़बरीअ जी तारीफ़ ऐं जुमिला इंशाए जी तारीफ़, ऐं उन खां बाद में पोइ असां वरी ख़बर में सिदिक़ ऐं किज़िब जे बारे में तफ़सील पढ़ियोसीं। अॼोके सबक़ में भी ख़बर जे बारे में कुझु मज़ीद गुफ़्तगू कई वेंदी। मुसन्निफ़ फरमाए थो त जुमिलो जेको हूंदो सो उहो 2 क़िस्मनि जो हूंदो, या त उहो जुमिलो इस्मिया हूंदो या त उहो जुमिला फ़इलिया हूंदो। जुमिलो या त उहो फ़इलिया हूंदो या उहो जुमिला इस्मिया हूंदो। जुमिला फ़इलिया ऐं जुमिला इस्मिया जी तारीफ़ नहव में पढ़ी आया आहियो, उहे तारीफ़ यादि अथव? जुमिला फ़इलिया नहव में छा खे चइबो आहे, जंहिंजो पहिरियों हिसो जुमिला इस्मिया छा खे चइबो आहे, जंहिंजो पहिरियों हिसो इस्म हुजे। पर बलागत में वरी इन्हनि जी तारीफ़ मुख़्तलिफ़ आहे, जुमिला फ़इलिया जी ऐं जुमिला इस्मिया जी। बलागत में जुमिला फ़इलिया छा खे चइबो आहे? बलागत में जुमिला फ़इलिया चइबो आहे मौज़ूअतुन लिइफ़ादतिल हुदूस फ़ी ज़मन मख़सूसिन मअल इख़्तिसार। इहा जुमिला फ़इलिया जी तारीफ़ है, यानी मख़सूस ज़माने में इख़्तिसार जे तौर ते कंहिं माना जो फ़ाइदो ॾियणु। जुमिला फ़इलिया छा खे चइबो त मख़सूस ज़माने में इख़्तिसार जे तौर ते कंहिं माना जो फ़ाइदो ॾियणु, इनखे जुमिला फ़इलिया चइबो आहे। इख़्तिसार जे तौर ते इन जो छा मतिलबु आहे? यानी उहो लफ़्ज़ जेको हूंदो सो मुख़्तसिर हूंदो पर मख़सूस ज़माने में माना जो फ़ाइदो ॾींदो। मिसाल हिकिड़ो ॾिसो, मसलन केरु शख़्स चवे थो ज़ैदुन नासिरुन अल-आन, ज़ैद मदद कंदड़ आहे हिन वक़्तु, या चए थो ज़ैदुन नासिरुन अम्स, ज़ैद मदद कंदड़ आहे सुभाणे, अम्स अॼु, औ गदन या सुभाणे। त हाणे इन में असांखे ज़माने जी त ख़बर पई, अल-आन हाणे इहो हाल आहे, अम्स या गदन, गदन इहो मुस्तक़बिल आहे, ठीकु आहे। पर इन में असां इहे लफ़्ज़ आंदासीं, असां इनखे वॾो कयोसीं, जुमिले खे तवील कयोसीं, उन खां बाद में असांखे ख़बर पई। पर जेकॾहिं असां इहे ई माना फ़इल वारे कंहिं लफ़्ज़ मां कढंदासीं त लफ़्ज़ बि मुख़्तसिर हूंदो ऐं माना बि इहा मुकमिल तौर ते असांखे अदा कंदो। मिसाल जीअं चइजे यंसुर, यंसुर जी माना छा आहे? उहो मदद करे थो या उहो मदद कंदो। त साॻी माना असांखे यंसुर मां हासिल थी ऐं हिकिड़े लफ़्ज़ मां हासिल थी। अगरि असां इनखे जुमिला इस्मिया ठाहियूं त कीअं थींदो? ज़ैदुन नासिरुन अल-आन, ज़ैदुन नासिरुन अम्स, कहिड़ो तवील जुमिलो थी वियो। ऐं असां इनखे जुमिलो फ़इलियो ठाहियूं यंसुर, माना साॻी निकिरे थी। त फ़इल जेको जुमिलो हूंदो उहो इख़्तिसार सां मुख़्तसिर तौर सां
मखसूस ज़माने में माना जो फ़ाइदो ॾींदो। सम्झ में ॻाल्हि अची वई? मुख़्तसर जो मतिलबु इहो आहे, ज़माने मखसूस में उहो माना जो फ़ाइदो ॾींदो आहे, पर कॾहिं कॾहिं वरी उहो इस्तमरार तजद्दुदी जो फ़ाइदो ॾींदो आहे। इस्तमरार छाखे चइबो आहे? इस्तमरार जी माना यानी उन में तसलसल अञा बाक़ी आहे, माना उहो कमु हिन वक़्त बि थी रहियो आहे। तजद्दुदी माना उहो कमु थी रहियो आहे पर उहो वरी जदीद छाखे चइबो आहे? नई शइ, माना हर लिहाज़ सां उहो, हर एतबार सां उहो नओं वरी कमु थी रहियो आहे। उन में इस्तमरार बि आहे, माना उन कम में तसलसल बि आहे, ऐं तजद्दुदी माना उहो कमु नए सिर थी रहियो आहे। इहो कॾहिं कॾहिं फ़इल इस्तमरार तजद्दुदी जो फ़ाइदो, सम्झ में आई ॻाल्हि? इस्तमरार तजद्दुदी छा आहे? ऐं जुमला इस्मिया, असां जुमला इस्मिया सिर्फ़ इहो आहे त मौज़ूअतुन लिमुजर्रद सुबूतिल मुस्नद लिल मुस्नद इलैह। जुमला इस्मिया तारीफ़ इहा आहे त जेको सिर्फ़ मुस्नद खे मुस्नद इलैह जे वास्ते साबित करण जे लाइ अचे। जुमला इस्मिया छाखे चवंदासीं? बिल्कुलु आसान मुख़्तसर तारीफ़, जेको मुस्नद खे मुस्नद इलैह जे वास्ते साबित करे। ऐं जुमला फ़इलिया जेको मखसूस ज़माने में इख्तिसार सां मुख़्तसर तरीक़े सां, मुख़्तसर हुजण सां गॾु कंहिं माना जो फ़ाइदो ॾे, इन खे जुमला फ़इलिया चवंदासीं। मिसाल मुसन्निफ़ बयान कयो आहे हिकिड़े शेर में, अव कुल्लमा वरदत उकाज़ कबीलतुन बअसू इलैया अरीफहुम यतवस्समु। अव कुल्लमा इस्तफामिया, छा जॾहिं बि वरदत वारिद थो थिए, अचे थो, उकाज़ हिकु जॻह, उकाज़ में कबीलतुन कोई भी कबीलो, उकाज़ चए थो इहा हिकिड़ी बाज़ार लॻंदी हुई जेका नखला ऐं ताइफ़ जे दरमियान, हिकिड़ी जॻह नखला ऐं ताइफ़, उन्हनि जे दरमियान हिकु जॻह जिथे उकाज़ हिकु बाज़ार लॻंदी हुई। ठीकु है? उल्लमा जॾहिं बि वारिद थो थिए, अचे थो, उकाज़ में यानी उकाज़ उन बाज़ार में, कबीलतुन कोई भी कबीलो, त बअसू मोकिलनि था उहे, इलैया मोकिलियो उन्हनि मुंहिंजे तरफ़, अरीफ़हुम अरीफ़ उर्फ़, मारूफ़ माना सुञातल, ठीकु आहे, उर्फ़ आम, इहो साॻियो ई हिन जो मादो आहे, आइन राफ़ा। अरीफ़ चइबो आहे अहिड़े सरदार खे जेको ज़्यादा मशहूर ऐं मारूफ़ हुजे। अक्सर करे अरीफ़ उनखे चइबो आहे जेको सरदार हुजे कंहिं कबीले जो, या अॻवान हुजे जंहिंखे कंहिं जॻह ते कलाम जे लाइ, बहस मुबाहिसे जे लाइ मोकिलियो वञे, माना जेको ज़्यादा मशहूर हुजे। अरीफ़ चइबो आहे ज़्यादा मशहूर सरदार खे। त बअसू इलैया अरीफ़हुम, मोकिलियो उन्हनि मुंहिंजे तरफ़, अरीफ़हुम पंहिंजनि मशहूर सरदार खे। यतवस्सम चइबो आहे तलाश करण, ॻोल्हण। त हाणे मुसन्निफ़ जेका जुमले फ़इली जी तारीफ़ कई हुई, त जुमला फ़इलिया चइबो जेको मखसूस ज़माने में मुख़्तसिर तौर ते कंहिं माना जो फ़ाइदो ॾिए, ऐं उन में इस्तमरार तजद्दुदी बि हूंदो आहे कॾहिं कॾहिं। हाणे इस्तमरार तजद्दुदी जो मिसाल ॾेई रहियो आहे, तव्हां हिन लफ़्ज़ खे ॾिसो, यतवस्सम इहो वाहिद मुज़कर का फ़इल मुज़ारे जो सीगो आहे। यतवस्सम जी माना आहे त उहो तलाश थो करे, यानी माण्हू घणा हुजनि बाज़ार में, पोइ कंहिं हिकु शख़्स खे तलाश कयो वञे, त तलाश कंदड़ छा कंदो, बार बार हुनजे चहिरे में ॾिसंदो, वरी हुनजे चहिरे में ॾिसंदो, वरी हुनजे चहिरे में ॾिसंदो, त माना तलाश हुनजी जारी रहंदी न, उन में तलाश में तसलसल हूंदो, त उनजे करे हिन में इस्तमरार आहे। ऐं तजद्दुदी कीअं आहे, हिकु शख़्स खे ॾिठई, वरी ॿिए खे ॾिसंदो, त ॿिए खे ॾिसण उहो हुनजो हिकु नओं फ़इल थियो, वरी टे शख़्स खे ॾिसंदो, वरी चौथे शख़्स खे ॾिसंदो, त हिन खे ॻोल्हिया,
त हर हिकु शख़्स जे चेहरे में उहो ॾिसंदो। त इन में तजद्दुदी बि मिलियो ऐं इस्तमरार बि मिलियो। हूअं त फ़इल ईअं त हिकु दफ़ो सादर थी वियो त फ़इल जो कमु ख़तमु। ज़रब माल अची वई, ज़रब जो कमु इन में इस्तमरार आहे नाहे, तजद्दुदी बि नाहे। पर हिन में यतवस्सम, इन में इस्तमरार बि आहे, तजद्दुदी बि आहे। उहो तलाश करे थो, त तलाश उनजी जारी आहे, थोरी थोरी, ऐं बार बार अलॻि अलॻि माण्हू खे ॾिसे थो, त उन में तजदीद बि आहे। असल में इहो शेर तारीफ़ हिकिड़ो शाइर हुयो, उन शराहील खे क़त्ल करे छॾियो हुयो। शराहील नामे हिकु शख़्स हुयो, उनखे इन तारीफ़ शाइर क़त्ल करे छॾियो। पोइ उकाज़ या बाज़ार लॻंदी ज़िलक़ाद महीने में लॻंदी। ज़िलक़ाद महीने में अरब कबीला हिक ॿिए सां जंग कोन कंदा हुया, माफ़ हूंदी त भले इहे हरम वारा महीना आहिनि, इन्हनि में तव्हां कारोबार करे सघो था, हेॾां होॾां अची सघो था। त उकाज़ बाज़ार इन ज़िलक़ाद महीने में लॻंदी हुई। त इहो तारीफ़ बि इन बाज़ार में आयो हुयो। पोइ तारीफ़ उन शुराहील खे क़त्ल करे छॾियो। पोइ शुराहील जो पुट उन बाज़ार में आयो, उनजो नालो हसीस हुयो। पोइ उहो इनखे तारीफ़ खे गौर सां ॾिसे पियो, चिताए खे ॾिसे पियो। तारीफ़ चयो त छा ॻाल्हि आहे, तूं मूंखे ईअं एॾो तवजह सां छलाए थो ॾिसी? ईअं त मां उन शुराहील जो पुटु आहियां जंहिंखे तूं क़त्ल करे छॾियो हुयो, ऐं मूं अलाह सां इहो कसम खयो हुयो त जेकॾहिं तारीफ़ मुंहिंजे साम्हूं ईंदो त या तारीफ़ ज़िंदा रहंदो या मां ज़िंदा रहंदुसि। त मां तोखे उन लाइ थो ॾिसां त जा त मां तोखे निशानदही कयां, तुंहिंजे चहिरे खे मां सुञाणां। हाणे त ज़िलक़ाद जो महीनो आहे, हिक ॿिए सां जंग करे नथा सघूं, त ॿिए किथे तूं मुंहिंजे साम्हूं अच त जीअं मां तोखे क़त्ल करे छॾे। त पोइ उन जॻह ते तारीफ़ कुझु शेर चया, ऐं उन्हनि शेरनि मंझां हिकु शेर ही बि चयो हुई। छा थो चए त कुल मां वरदत उकाज़ कबीलतुन, जॾहिं बि अचे थो उकाज़ बाज़ार में कोई बि कबीलो, त बअसू इलैहि आरिफहुम, त मोकिलिनि था उहे मुंहिंजे तरफ़ पंहिंजे मशहूर सरदार खे, यतवस्सम, उहो तलाश थो करे। ठीकु आहे। माले इस्तदलाल इन में यतवस्सम लफ़्ज़ आहे जेको फ़इल आहे, ऐं इहो मख़सूस ज़माने में फ़ाइदो ॾिए थो इख़्तिसार जे तरीक़े सां माना जो, ऐं इन में इस्तमरार बि आहे, ऐं इन में तजद्दुदी बि आहे। सम्झ में आयो? अॻियां हलो। वसानियत, ॿियो क़िस्म कहिड़ो आहे जुमिले जो? हिकिड़ो त क़िस्म जो जुमिला फ़इली, ॿियो क़िस्म जुमिला इस्मिया। ये तव्हां तारीफ़ ॿुधाए रहियो जुमिला इस्मिया जी। मौज़ूअतुन लिमुजर्रद सुबूतिल मुस्नद लिल मुस्नद इलैहि। जुमिला इस्मिया छा खे चइबो? बिल्कुलु आसान तारीफ़। मौज़ूअतुन जेको वज़अ थियल हुजे, बनायल हुजे, लिमुजर्रद वास्ते सिर्फ, सुबूत साबित करण, मुस्नद जो सुबूत, लिमुजर्रद सुबूतिल मुस्नद, मुस्नद जो साबित करण, लिल मुस्नद इलैहि, मुस्नद इलैहि जे वास्ते। जुमिला इस्मिया छा खे चइबो? जुमिला इस्मिया उनखे चवंदासीं जेको सिर्फ़ मुस्नद खे मुस्नद इलैहि जे वास्ते साबित करे, त ही मुस्नद आहे, ही मुस्नद इलैहि जे वास्ते आहे, यानी ही मुस्नद आहे, ही मुस्नद इलैहि आहे। इन्हें चवंदासीं जुमिला इस्मिया। मिसाल अशम्सु मुदिअतुन, वक़द, कद बराए तकलील, माना कॾहिं कॾहिं, वक़द तुफीदुल इस्तमरार, इस्तमरार बिल क़राइन, ऐं कॾहिं कॾहिं इहो जुमिला इस्मिया फ़ाइदो ॾींदो आहे इस्तमरार जो। इस्तमरार माना उन में तसलसुल बि हूंदो आहे, पर उहो कॾहिं कॾहिं फ़ाइदो ॾींदो आहे। कॾहिं? बिल क़राइन, कंहिं करीने जे मिलण सां। इज़ा लम यकुन फी ख़बरहा फ़इलुन, जॾहिं न हुजे उन जी ख़बर में को फ़इल, जुमिला इस्मिया चइबो न, उन में जेको फ़इल ज़िक्र थियल न हुजे, त पोइ उहो इस्तमरार जो बि फ़ाइदो ॾींदो। मिसाल जीअं अल इल्मु नाफ़िउन, इल्मु नफ़ो ॾींदड़ आहे।
इहा त करीननि सां ख़बर पई आहे न, सुबूत सां अमली तौर ते इहा ख़बर पई आहे त इल्मु फ़ाइदो ॾींदो आहे, पर इन में इस्तमरार कीअं आहे, इन में तसलसल कीअं आहे, इहो कमु जारी कीअं आहे। त इल्मु ईअं न आहे त इल्मु अॼु फ़ाइदो ॾिनो बसि सुभाणे न ॾींदो, ईअं आहे, या ॿिए ॾींहं ते न ॾींदो, या हिकु जॻह ते ॾिने ॿी जॻह ते फ़ाइदो न ॾींदो, ईअं आहे। इल्म जो फ़ाइदे में तसलसल आहे, इल्म जो फ़ाइदो हमेशह जे लाइ आहे, जेसिताईं इंसान आहे तेसिताईं हुनखे इल्मु। सो इल्मु नाफ़िउन, इन में इस्तमरार भी आहे। कॾहिं कॾहिं जुमला इस्मिया भी इस्तमरार जो फ़ाइदो ॾींदो आहे। उन खां बाद में मुसन्निफ़ फरमायो वल अस्लु फिल ख़बर ऐं यल्का लिइफादतिल मुखातिबिल हुक्म अल्लज़ी तज़म्मनहुल जुमलतु कमा फी कौलिना हज़रल अमीर औ लिइफादत अन्नल मुतकल्लिम आलिमुन बिही। हितां खां मुसन्निफ़ ख़बर जे बारे में ॿुधाए रहियो आहे त ख़बर जेका हूंदी आहे उहा ॿिनि तरीक़नि जी हूंदी आहे, ॿिनि क़िस्मनि जी हूंदी आहे। हिकु चइबो आहे फ़ाइदा ख़बर, ॿिए खे चइबो आहे लाज़िम फ़ाइदा। उहा ख़बर ॿिनि तरीक़नि जी कीअं हूंदी आहे त मुतकल्लिम जॾहिं मुखातिब सां कलाम थो करे का उनखे ॻाल्हि थो ॿुधाए, मुतकल्लिम जॾहिं मुखातिब खे का बि ख़बर थो ॾिए त ख़बर ॿिनि तरीक़नि जी हूंदी आहे। कीअं त या त मुखातिब खे उन ॻाल्हि जी पहिरियां ई ख़बर हूंदी, पोइ मुतकल्लिम हुनखे वरी ॿुधाए रहियो आहे, या मुखातिब खे पहिरियां उन ॻाल्हि जी बिल्कुलु बि ख़बर न हूंदी, पोइ वरी मुतकल्लिम पंहिंजे कलाम जे ज़रिए उनखे उहा ख़बर ॿुधाए रहियो आहे। ठीकु आहे, त ॿ सूरतूं थियूं न, त या त मुखातिब उन ख़बर जे बारे में पहिरियां ई ॼाणींदड़ हूंदो, या त पहिरियां ई ॼाणींदड़ न हूंदो। मिसाल इन जो केरु शख़्स अची चवे हज़रल अमीर, अमीर हाज़िर थियो आहे, वॾेरो आयो आहे, सरदार आयो आहे, त हाणे अॻे शख़्स खे इन ॻाल्हि जी ख़बर कोन्हे, उनखे अची चई त हज़रल अमीर, अमीर आयो आहे, त इनखे चवंदासीं असां फ़ाइदतुल ख़बर, यानी मुखातिब खे उन जी ख़बर मां फ़ाइदो पियो, उनखे ख़बर पई त अमीर बादशाह अची वियो आहे। ॿियो वरी मुखातिब खे पहिरियां ई ख़बर हुजे, पर मुतकल्लिम पोइ उनखे इहो ॿुधाइण थो चाहे त इहा जेका ॻाल्हि आहे न इहा मूंखे बि ख़बर आहे, पर मुखातिब खे त पहिरियां ई ख़बर हुजे, पर मुतकल्लिम इहो चवण थो चाहे त मूंखे बि इन ॻाल्हि जी ख़बर आहे। मिसाल कीअं, को शख़्स चवे अंत हज़रत अम्स, तूं कल्ह हाज़िर थियो है, जेको शख़्स ईंदो हाज़िर थींदो माना तूं काल्ह आयो है, त हाणे मतिलबु तूं मुबीन खे चईंदो तूं काल्ह आयो है, त मुबीन खे इहा ख़बर न आहे त मां काल्ह आयो आहियां, वो आयो आहे त हुनखे इन ॻाल्हि जी त पहिरियां ई ख़बर हूंदी न त काल्ह बि मां आयो हुयुसि, माना इन ख़बर जी मालूमात पहिरियां ई मुबीन खे आहे, पर तूं हुनखे चवीं थो अंत हज़रत अम्स, तूं काल्ह आयो है, मतलब तू मुबीन खे इहो ॿुधाइण थो चाहे त तूं जेको काल्ह आई इन ॻाल्हि जी मूंखे बि ख़बर आहे। ठीकु आहे, सम्झ में आयो त ख़बर ॿिनि तरीक़नि जी हूंदी आहे। हिकिड़ी आहे त मुखातिब खे मालूमात ॾिनी वेंदी आहे, मुखातिब उन मालूमात जे बारे में पहिरियां कुझु बि नाहे ॼाणींदो। ॿी ख़बर इहा हूंदी आहे त मुखातिब खे अहिड़ी ख़बर ॾिनी वेंदी आहे जो मुखातिब खे त पहिरियां ई मालूमात हूंदी आहे, पर ॿुधाइण जो मक़सदु इहो हूंदो आहे त माना मूंखे बि इन ॻाल्हि जी ख़बर, माना थी सघे थो त मुखातिब उन ॻाल्हि खे लिकाईंदो हुजे, ज़ाहिर न कंदो हुजे, पोइ मुतकल्लिम इहो चएसि तूं छो थो लिकाई, मूंखे इन ॻाल्हि जी पहिरियां ई ख़बर आहे। तर्जुमो कयो, वल अस्लु फिल ख़बर, ऐं असुल ख़बर में इहो आहे त ऐं युल्का, उहा लकी माना उछलाण हूंदी आहे, हीअ त ॾिनी वञे ख़बर बिइफादतिल मुखातिब जे फ़ाइदे जे वास्ते, हुक्म खे अल्लज़ी अहिड़ो हुक्म तज़म्मनहु जुमलत जंहिंखे शामिल आहे उनखे जुमिलो, कमा फी कौलना जीअं असांजे इन कौल में हज़रल अमीर, अमीर हाज़िर, इहो मुखातिब जे फ़ाइदे जे वास्ते आहे, मुखातिब खे पहिरियां इन ॻाल्हि जी ख़बर न आहे। ॿियो क़िस्म औल इफ़ादत, या इन फ़ाइदे जे वास्ते त अनल मुतकल्लिम, बेशक मुतकल्लिम आलिमुन बिही, पहिरियां ई ॼाणींदड़ आहे इनखे,
मिसाल जीअं अंत हज़रत अम्स, तू हाज़िर थियो है काल। वयुसम्मा हुक्म, ऐं नालो रखियो वेंदो आहे इन जो हुक्म, इन हुक्म जो फ़ाइदतल ख़बरी व कौनिल मुतकल्लिम आलिमन बि, ऐं हूंदो आहे मुतकल्लिम ॼाणींदड़ इन खे, उन्हनि रखियो वेंदो आहे नालो लाज़िमल फ़ाइदते। समझ में आयो? बिस्मिल्लाह।